बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, अल्लाह जे अमान में हूंदा। दोस्तो, असां जॾहिं बि कंहिंखे कर्ज़ु ॾींदा आहियूं या को कर्ज़ु वठण वारो जेको ईंदो आहे त उहो पंहिंजी ॿोली ज़रूरु ॿुधाईंदो आहे त मां हिन टाइम ते ही पैसा तव्हांखे मोटाए ॾींदुसि या को बि सामान। ऐं असां बि उन खां पको टाइम वठंदा आहियूं त भाउ मूंखे बि पैसा कम में आहिनि, मूंखे उहो टाइम ॾे त मूंखे बि अॻिते किथे ॾियणो वठिणो हूंदो आहे। चलो 5 महीना कंहिं टाइम ॾिनो त 5 महीननि ताईं असां ख़ामोश रहंदा आहियूं, उनजो इंतज़ारु कंदा आहियूं। 5 महीननि खां पोइ असांजा उन ॾे चकर हूंदा आहिनि त जीअं असांखे पंहिंजो हक़ु मिली सघे। हाणे 5 महीननि जी जॻह ते 5 साल बि गुज़री था वञनि पर असां उनजो दर न आहियूं छॾींदा। चलो कर्ज़ु न ॾिनई, 5 साल गुज़रण जे बावजूदि बि उहो ओधार या उहो कर्ज़ु नथो मिले त हाणे असां अॻिते छा कयूं? अञा बि उन सां उथणु वेहणु हक़ीक़त कुझु कयूं या उन ते एतमाद कयूं, उन ते भरोसो कयूं? यकीनन कोन कंदासीं। खणी केतिरा बि वेझा रिश्ता हुजनि, खणी केतिरा तालुक हुजनि, दोस्तियूं हुजनि, छा बि हुजे, असां उन नंढड़े कर्ज़ वारे मसइले ते उन्हनि सां रिश्ता फिटाए छॾींदा आहियूं, उन्हनि खे ठुप जवाबु ॾेई छॾींदा आहियूं। भले अॻिलो केॾो बि मजबूर हुजे, बाबा तूं मुंहिंजे कमु कोन आहे, हाणे तोसां ई तालुक ख़तमु आहे, माना मुंहं ते चई था ॾियूं। हाणे इहो त थियो हिकिड़ो नंढड़ो कर्ज़ु ज़िंदगी में हलण लाइ जेको इंसान जे कमु अचे थो। इन्ही मसइले ते असां रिश्ता ख़तमु था कयूं, दोस्तियूं ख़तमु था कयूं, तालुकात ख़तमु था कयूं, इंसानी नाते सां बि हिक ॿिए जी मदद नथा कयूं त छो जो हिन मूंखे टाइम ॾिनो हुयो 5 महीना, 5 सालनि ताईं बि मूंखे कुझु न ॾिनई। हाणे इन ते मसइला वधंदा बि आहिनि त हाणे कर्ज़ु न मिलियो त हाणे उन सां फॾा जहिड़ा, बाबा मुंहिंजो हक़ु आहे न मूंखे ॾे, त उन ते असां जहिड़ा बि कंदा आहियूं। इहो हिकिड़ो थियो मामूली कर्ज़ु। पर जिते नसुल तबाह थिए, जिते सिहत तबाह थिए, जिते ज़िंदगियूं तबाह थियनि, जिते तालीम तबाह थिए, उते असां छो ख़ामोश आहियूं? मां वोट जी बाबति थो ॻाल्हायां। असां कंहिं माण्हूअ खे चूंडे उनखे मोतबर करे जॾहिं असेंबली में मोकिलींदा आहियूं, वोट छो ॾींदा आहियूं? त जंहिं माण्हूअ खे असां असेंबली मोकिलींदा आहियूं त उहो असांजे हक़नि जे लाइ ॻाल्हाए, असांजे सिहत लाइ ॻाल्हाए, असांजे तालीम जे लाइ ॻाल्हाए, असांजे अमुन अमान लाइ ॻाल्हाए, असांजे रोज़गार लाइ ॻाल्हाए, असांजा जेके बि जाइज़ हक़ आहिनि त उहो गवर्नमेंट खां असांखे आसानी तरीक़े सां वठी ॾे। तव्हां हाणे पंहिंजी ज़िंदगी में पोइते ॾिसो, लियो पायो त छा जेके बि 50 साल खां वठी तव्हां वोट ॾींदा आहियो त छा जिन्हनि खे तव्हां वोट ॾिनो आहे, छा उन्हनि उहो किरदारु निभायो आहे? असां त उन्हनि जे बार बार कढ आहियूं। हर 5 सालनि में चहिरो चेंज थो थिए। असेंबली में सभु गॾु वेठा आहिनि। असांखे छा चवंदा, अॻे दफ़े बाबा तक ते फिलाणो हो, वाक़ई ख़राबु हुयो, पर हाणे हिन तक ते मां आयो आहियां। छा 50 साल हिकिड़ो वॾो अरसो न आहे? 70 साल वॾो अरसो आहे त असां एतमाद ते एतमाद कंदा था अचूं। माना इन जो मतिलबु आहे त जेको असेंबली में अचे थो त उहो वॾो होशियारु माण्हू आहे ऐं असां वोट ॾियण वारा जाहिल आहियूं, जेको हर 5 सालनि जे असांखे टीकर ॾेई, असांखे ॾटो ॾेयूं, कूड़ा क़स्म वाइदा खणी पाण वञी असेंबली में माल बि कमाए थो ऐं सभु माल असांजो हक़ बि हड़प थो करे। पंहिंजा बच्चा मलेशिया में पढ़ाए बि अथो, पंहिंजे बच्चनि जे लाइ तालीम बि सुठी थो करे, पंहिंजे बच्चनि जे पंहिंजे ख़ानदान लाइ सुठी सिहत जो बंदोबस्तु बि करे थो, पाण सुठियुनि गाॾियुनि ते अची वञे थो। असां वारा वेचारा वोट ॾियण वारा सदाईं उस ते, कोडर कुल्हे ते, नौकिरियुनि जे लाइ दरपदर, जेके ॾिहाड़ी वठण वारा मज़ूर, उन्हनि खे उहा ॾिहाड़ी बि कोन थी लॻे। माना इन जो मतिलबु आहे त असांखे उहो खेॾारे था वञनि। माना असांखां वधीक उहो ज़हन रखण वारा आहिनि, असांखां वधीक होशियारु आहिनि। असां सभु 5 सालनि में धकिजी था वञूं। 5 साल हिकिड़ो वॾो अरसो आहे पाकिस्तानी माण्हूअ जे लाइ। असां 5 साल कंहिं ते एतमाद करे पंहिंजे नसुल जो क़ुर्बानी नथा ॾेई सघूं। अगरि असां में अकुलु हुजे त यकीन कयो त असां 5 साल कंहिंजो छो इंतज़ारु कयूं। सिधो सौदो इहो आहे त हेॾों ॾे होॾों वठि। तालीम असांजो ज़ाती हक़ु आहे, सिहत असांजो ज़ाती हक़ु आहे, अमुन अमान असांजो ज़ाती हक़ु आहे। अॼुकल्ह ॾिसो त हिकिड़ो एसएचओ अगरि थाणे ते रखिजे थो, उहो बि सियासी माण्हू थो रखाए। माना वोटर जो कोई न ॿुधंदो,
जेको वोट ॾिए थो उस ते बीहे थो, पंहिंजा नंग नियाणियूं वठी वञी सॼो ॾींहुं उस ते बीही उनखे वोट थो कराए, असेंबली में उनखे मोकिले थो। पर हिकिड़ो हद जो एस उहो बि सियासी माण्हू थो रखाए जेको ग़रीब जो ॿुधे ई नथो। दोस्तो, हिन कचहरी जो मक़सदु इहो आहे त इलेक्शन 5-5 सालनि में थिए थो, त तव्हां 5 सालनि में हर बार इन इंतज़ार में हूंदा आहियो त इनशाअल्लाह हिन दफ़े बहितर थींदो। सॼी ज़िंदगी गुज़री वई, वॾा विया, ॾाॾा विया, परॾाॾा विया, भलो न थियो। तव्हांखे सोच बदिलाइणी पवंदी, तव्हांखे वोट सोचे सम्झे ॾियणो पवंदो। इन नारनि ते, दोलनि ते, इन बिरयानी देगनि ते, बोतारनि जी चांहि बिरयानी प्लेट ते वोट न खपायो। ख़ुदा ॾिसे थो त तव्हां पंहिंजे नसुलनि जो नुक़सानु था कयो ऐं उन्हनि मां को बि हड़ हासिलु बि नथो थिए। त वोट पंहिंजो सोचे सम्झी ॾियो ऐं ॻाल्हायो, तव्हांजो ज़ाती हक़ आहे। तव्हां वोट न ॾींदव, कहिड़ो बि मोतबर हूंदो उहो असेंबली ते न पहुचंदो, भले करोड़ ख़र्च करे। पघर निकिरंदा आहिनि इन्हनि जा, जॾहिं इहे करोड़ ख़र्च करे जॾहिं पार्टियुनि खां इहे टिकट वठंदा आहिनि त इन्हनि जा पघर निकिरंदा आहिनि, पंहिंजी सॼी ज़िंदगी जी कमाई उन इलेक्शन में हणंदा आहिनि। तव्हां हिकिड़ो दफ़ो इन्हनि खे केराए ॾिसो, ॿीहर जेको माण्हू ईंदो उहो सोचे सम्झे ईंदो, उहो अॻु में माण्हुनि जा कमु कंदो। केतिरा साल गुज़री विया, कंहिं माण्हूअ खे मुफ़्त में नौकिरी न मिली, कंहिं माण्हूअ खे सिहत सुठी न मिली। तव्हां थोरो पंहिंजे माज़ी ॾे पोइते ॾिसो त जेतिरा साल तव्हां वोट ॾींदा आया आहियो, छा तव्हांखे कंहिं सियासी माण्हूअ कॾहिं चयो त हीअ सॼी ज़िंदगी असांजे कढो, अबा काग़ज़ ॾे त तोखे नौकिरी वठी ॾियां? छा तव्हां खां कॾहिं उन्हनि पुछा कई त बा तुंहिंजो वालिद साहिबु काफ़ी टाइम खां असां वटि ईंदड़ वेंदड़ हुयो, ज़ाहिर कोन्हे, ऐं तव्हां उन्हनि खे ॿुधायो हुजे त साईं बाबो बीमार आहे? छा उहे गाॾी ते चढ़ी पंहिंजा फ़ैसिला छॾे, पंहिंजूं कचहरियूं छॾे, गाॾी ते चढ़ी तव्हांजे वालिद साहिब जे पुछणु आया? ग़रीबनि खे अञा बि ग़रीब करण जी कोशिशि कई पई वञे, त जीअं ग़रीब हड़ताल ते न वेहे, एहतिजाज ते न वेहे, असांजे अॻियां ईअं हथु खणी असांखां घुरे, असांखे चंबो हणी असांखां न घुरे। ग़रीब खे इन लाइ ग़रीब कयो वेंदो आहे त जीअं अगरि एहतिजाज ते वेहंदो त बचा बुख ते मरंदसि। इन जे लाइ ग़रीब खे अञा ग़रीब कबो, छो जो ग़रीब ताक़तवर आहे, उन वटि क़ीमती वोट आहे। तव्हां जॾहिं बि वोट ॾियणु वञो त थोरो पंहिंजो माज़ी ज़रूरु ॾिसिजो त तव्हां हेतिरनि सालनि खां वठी उन्हनि खे वोट ॾींदा आहियो त उहे छो तव्हां सां ईअं था कनि। माना इन जो मतिलबु आहे त तव्हांखे हू बेवकूफ़ था बणाइनि। तव्हां सॼी ज़िंदगी कंहिंजो ठीको कोन खयो आहे जो वरितो धारियुनि जा नारा हणंदा। सियासी माण्हू सां गॾु फ़ोटू कढाइणु, सियासी माण्हू सां गॾु चांहि पीअणु, इनखे पंहिंजी कामयाबी न सम्झो। वोट ॾियणु वक़्तु इहो ज़रूरु सोचिजो त तव्हांखे, तव्हांजे औलाद खे, तव्हांजे मिटनि खे, माइटनि खे छा मिलियो ऐं सियासी माण्हुनि छा ॾिनो। इहो सिर्फ़ु उन टाइम ते इलेक्शन जो दौरु ईंदो आहे त पोइ इलेक्शन वारा भाकुर बि हणंदा आहिनि, गॾु विहारे चांहि बि पीआरींदा आहिनि, गाॾी में पोयां बि खणंदा आहिनि ऐं नालो वठी छॾींदा बि आहिनि, वरी ॿुधाईंदा त हाणे तव्हांजो को उज़ुर रहियल आहे त असां अचूं। इहे सभु जेके आहिनि त सियासी तरीक़ा आहिनि। वॾो शौर अची वियो आहे, फेसबुक अची वियो आहे, यूट्यूब अची वियो आहे, माण्हू ॾाढो शौर में अची विया आहिनि। तव्हां अञा अगरि माण्हुनि जे रुॻो कूड़नि उज़ुर खाइण ते ॿिया वोट ॾींदव त पोइ सम्झो त हू सियाणा आहिनि, तव्हां जाहिल आहियो। तव्हां हिननि जे अॻियां जाहिल न, बल्कि पाण हुकुमरान थी ॾेखारियो। मां दुआ थो कयां त अलाह पाक तव्हांखे कामयाबु कंदो। तव्हां कामयाबु थियो, असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।